आया आस्तियां बारो चावंगोर में पसी पर पुनो जी नसे नेण छरियाम गूंदर विसरियाम सुखन शाखूं मुखियूं जेके भी दोस्त इन अॼोके प्रोग्राम में कई आया आहिनि असीं उन्हनि सभिनि खे दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था। परे परे खां हिते दोस्त आया आहिनि, कामरेड जाम साकी जा दोस्त साथी नौजवान दोस्त आहिनि ऐं उन खां अलावा कामरेड जी फैमिली जा माण्हू आहिनि। सभिनि खे दिलि जी गहराइनि सां भलीकार ऐं अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हीउ प्रोग्राम द विजुअल डायरी जे प्लेटफॉर्म तां जेको फेसबुक ऐं यूट्यूब जो जेको चैनल आहे पूरी सिंध बल्कि पूरी दुनिया ताईं हीउ प्रोग्राम हींअर जेको आहे लाइव स्ट्रीम थिए पियो ऐं असांजो साजन बाराणी दोस्त वेठो आहे जो उहो हिन प्रोग्राम खे पूरी सिंध ताईं पुॼाए पियो। असीं संदसि दोहिराईंदा आहियूं ऐं तव्हां सभिनि जी भलीकार लाइ गुज़ारिश कंदुसि कामरेड जाम साकी जे दोस्त ऐं साथी रहियो कामरेड साथ जे वक़्त ताईं गॾु रहियो ऐं गुज़ारिश कंदुसि कामरेड इकबाल मलाह खे त पाण अचनि ऐं अव्हांखे वेलकम स्पीच कनि। खिरकणा लाहे सुख न सुखा कॾहिं कोसी अड़ो आहे खावड़नि खे बंद जो। मुंहिंजे इनकलाबी सफ़र जा साथियो, कामरेड जाम साकी जा साथियो, उहे साथी जिन कामरेड जाम साकी सां गॾु जेल गुज़ारियो, उहे साथी जिन कामरेड जाम साकीअ जे लॉन्ग मार्च में पेरे पंध पेर पिथूं थिया, ऐं उहे साथी जेकी अॼु बि क़ौमी ऐं इनकलाबी तहरीक खे जारी रखियो अचनि, ऐं मुंहिंजी भेण अदींद्रा, डॉक्टर सुल्तान ऐं सभई जेके असांजूं सजाद जेकी फैमिली मेंबर आहिनि, सभिनी खे आउं भलीकार चवां थो। जॾहिं माण्हू मरी थो वञे, वीर जी आयो आहे भलीकार दोस्त असांजो साथी गशाला कटे आयो आहे। जॾहिं माण्हू मरी थो वञे त ज़िंदगीअ जो बाब बंदि थी थो वञे, पर उहे माण्हू कॾहिं बि नथा मरनि जिन जो को मक़सदु हुजे, जिन जा के ख्वाब हुजनि था, जिन जा के आदर्श हुजनि था, ऐं जेके फ़क़ति ऐं फ़क़ति पंहिंजी ज़िंदगीअ जी क़ैद जे दायरे में नथा गुज़ारीनि, पंहिंजे वतन जे लाइ, पूरे तबिके जे लाइ, पंहिंजे क़ौम जे लाइ जीअनि था ऐं माण्हुनि खे जीआरीनि था। असीं सम्झूं था त कामरेड जाम साकी हिकु फ़िक्र जी शिकिल में, हिकु नज़रे जी शिकिल में, हिकु कमिटमेंट जी शिकिल में असां सां गॾु आहे, असांजे विच में मौजूदु आहे। साथियो, मूंखे ऐं मूं समेत के हज़ारे साथी हुया जिन खे इहो एज़ाज़ आहे हासिल त असां प्राइमरीअ खां वठी ऐं जॾहिं यूनिवर्सिटी ताईं पहुतासीं तॾहिं असां कामरेड जाम साकीअ जे सथ जा साथी रहियासीं। उन ॾींहुं बि जॾहिं सेंट्रल जेल जे ॿाहिरां नारा पे हयासीं, मोहतरमा गुज़री तुंहिंजो साथी मुंहिंजो साथी जाम साकी जाम साकी, हारी ऐं मज़दूर जो साथी जाम साकी जाम साकी। ऐं उन वक़्तु कामरेड असांजे फिक्री तरह कामरेड जे साथियुनि ऐं हुनजी पार्टी रहनुमाई पई कई, जिन ज़ियाउल हक़ जो पहिरीं हिकिड़ो मार्शल जो दौरु हुयो, तॾहिं असीं लिखंदा हुआसीं, चाकिंग कंदा हुआसीं त कामरेड जाम साकी ऐं हुनजे साथियुनि खे आज़ादु कयो। ऐं जाम साकीअ जो फ़िकुर छा हो? जाम साकीअ जो फ़िकुर ही हुयो जेको नज़ीर अब्बासी जो फ़िकुर हुयो, जेको हसन नासर जो फ़िकुर हुयो। ऐं उन वक़्तु असां जे अखियुनि में जेके ख्वाब हुया, जेके ॾिठासीं पई, हम मेहनत कश जगवालों से जब अपना हिस्सा मांगेंगे, एक बाग नहीं एक खेत नहीं, हम सारी दुनिया मांगेंगे। जाम साकीअ जे पार्टीअ कामरेड जाम साकीअ जे साथियुनि असांखे सेखारियो ऐं सम्झायो त
क़ौमी जबुर छा आहे। कामरेड जाम साकी उन जे साथियुनि असांखे सम्झायो त पॉलिटिक्स सियासत इश्क जो ॿियो नालो ऐं कामरेड जाम साकीअ असांखे सेखारियो त फ़क़ति ई फ़क़ति पंहिंजे लाइ न जीबो, सच ते बीहबो, वेड़ कबी, जिदोजहद कबी ऐं फतेह हासिल। हा, हिकिड़ो अहिड़ो वाह घुलियो जंहिंमें असीं छिड़ो विछड़ थी वियासीं। पाकिस्तान जी जेका इनकलाबी तहरीक है कमज़ोर थी, पर बहैसियत कामरेड जाम साकीअ जे साथी ऐं शागिर्द जे कॾहिं बि कामरेड जाम साकी सियासत खां पासाइतो नथो थियो। हू पंहिंजे रूह में, पंहिंजे स्पिरिट में, पंहिंजे जोहर में मुकमिल सियासी अॻुवाण ऐं कारकुन। कामरेड जाम साकीअ अदी वेठी आहे, सभु साथी वेठा आहिनि। कामरेड जाम साकी कॾहिं बि पंहिंजी ज़ात ते न ॻाल्हायो, कॾहिं बि हुन मयार न ॾिनी समाज खे, कॾहिं बि न। त हू मुआशी तौर ते कमज़ोर थियो आहे, तॾहिं बि मुकमिल सियासी माण्हू हो। इन हद ताईं सियासी माण्हू हो जो जॾहिं कामरेड खे फ्रैक्चर थियो ऐं खट ते हूंदो हुयो, बेड ते हूंदो हो, तॾहिं बि हुन जे रूह में हुन जी गुफ़्तगू हुई उहा सियासी ऐं नज़रियाती। ऐं असां हिकिड़ी कोशिशि कईसीं, सालगिरह अदीअ जे मथे ते हथु रखी मुंहिंजो कामरेड जी सालगिरह जेसि ताईं असां साथियुनि जे साह जी तंद हले थी पई, कामरेड जी सालगिरह थींदी ऐं असां खां पोइ बि थींदी। इन जे करे बि थींदी ऐं थियणु घुरिजे जो पॉलिटिक्स ते, सियासत ते कब्ज़ो थी वियो आहे वॾेरनि जागीरदारनि जो। सियासत खे आम फ़हम में जीअं कामरेड सम्झाईंदो हो, जलसे में ॿेहड़ में वेठासीं, चई त हिंदाणो रखी मथां पंहिंजो नारगी ऐं हेठि ॿ केला रखी छॾियो, भोतार तयारु। याने हुन सवली सिंधीअ में असांखे, असांजे माण्हुनि खे सियासत जो गस ॾसियो त जॾहिं सियासत ते वॾेरनि ऐं जागीरदारनि जो कब्ज़ो थी वियो हुजे, जॾहिं हालतूं अॻ खां वधीक ख़राब थियूं हुजनि, जॾहिं बेरोज़गारी वधी हुजे, जॾहिं ग़ुर्बत वधी हुजे ऐं जॾहिं हर तरफ़ मायूसी हुजे, उते कुझु असांजा जेके साथी ऐं नौजवान उन सियासत खे, उन तसलसल खे बरक़रार रखियो था अचनि। त इन जो मक़सदु इहो आहे त कामरेड जाम साकी अॼु बि असांजे विच में आहे ऐं अॼु बि उनजो जनमु ॾींहुं आहे। ऐं हिकिड़ो ॾींहुं उहो परे न आहे जॾहिं ही न्यापो बींदो त जेको हीणो आहे उहो ताक़तवर थी चुको आहे ऐं जेका पार्लियामेंट आहे उन जे अंदरि ऐं ॿाहिरि हीणनि ऐं मिसकीन माण्हुनि खे ॿुधो वञे थो, हीणनि ऐं मिसकीन माण्हुनि जी दाद फ़रियाद थिए थी। ऐं अॼु बि हिन नारे सां पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कंदुसि त तुंहिंजो साथी मुंहिंजो साथी जाम साकी, जाम साकी, हारी ऐं मज़दूर जो साथी, जाम साकी, जाम साकी, तुंहिंजो साथी मुंहिंजो साथी, जाम साकी, जाम साकी। तुंहिंजो साथी मुंहिंजो साथी, जाम साकी, जाम साकी। ऐं साईं इकबाल मल्हा साहब पॉलिटिकली उन वक़्त जूं जेके सिचुएशनूं हुयूं तव्हांखे ॿुधायूं। ऐं कामरेड पाण बि जॾहिं यूनिवर्सिटी में हुआ तॾहिं पॉलिटिकल साइंस में पोजीशन खणंदा रहिया। उन खां अलावा कामरेड इहा बि ॻाल्हि कई त माण्हू फ़िक्री तौर ते मरंदो न आहे, माण्हू जो फ़िक्र ज़िंदा हूंदो आहे। ऐं इन ते ई मुंशी जूं केॾियूं न ख़ूबसूरत सिटूं आहिनि त ही मुंशी आख़िर मरणो आहे पर वेस मटाए वरणो आहे।
ही मुंशी आख़िर मरणो आ पर वेस मचाए वरणो आ हिकु पेर न पुठिते भरणो आ सो चइबो जेको चवणो आ ही सूर न हाणे सहणो आ जो बीठो आ सो डहणो आ तो मिट्टी खे मन मान ॾियां ऐं सिंधा मां तो क़दमनि तां क़ुर्बान वञा ऐं सिंधा मां